नाज़रीन सिंध एक्सप्रेस न्यूज़ में भलीकार नाज़रीन रतो देरो में खबर शामिल कंदासे आगा नाइन अकबर अबड़ो जी रतो देरो लग वारस दिनो माची थाने जी हद में जलपानी कटोहर बिरादरी के बिन धुरन में थियल खूनी तकरार जो फैसलो थियण बाद ॿीहर कर खयो जेड़े बाद जलबाणी बिरादरी के रब दिनो जलबाणी अब्दुल मालिक जलबाणी ऐं शम्सुद्दीन जलबाणी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कुछ महीना अग कटोहर ऐं जलबाणी बिरादरी में ज़राई ज़मीन के मामले तां झेड़ो थी पियो हो जंहिंजे नतीजे में ॿिन्हिनि धुरनि जा 16 ॼणा हिक वाटाड़ू क़तल थी वियो हो जंहिंजो फ़ैसिलो धुरनि जी रज़ामंदी सां जलबाणी बिरादरी के सरदार आगा अली नवाज़ जलबाणी ऐं कटोहर बुलैदी धुर जे सरदार अकबर खान बुलैदी जी मौजूदगी में सरदार मीर मंजूर पावा जी सरपंची हेठ थियो हो जंहिंमें मजमूई तौर ॿिन्ही धुरनि ते 2 करोड़ 85 लख रुपया ॾंड विधो वियो हो जंहिंमें असां जलबाणी धुर मथां 1 करोड़ 85 लख रुपया ऐं कटोहर मथां 90 लख रुपया ॾंड विधो वियो हो।